अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पर मां अवां जो मेज़बान फयाज़ नाइच गुफ्तगू कंदासूं पनामा फ़ैसिले जे हवाले सां। पनामा केस जो फ़ैसिलो पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी 5 रुकनी लार्जर बेंच जेको आहे अॼु ॿुधाए छॾियो ऐं उन फ़ैसिले जे हवाले सां केतिरियूं ई एक्सपेक्टेशन्स हुयूं ऐं उन्हनि एक्सपेक्टेशन्स जो केतिरो पूरा थियो ऐं कानून जेको आहे उन कानून जे नुक़्ते नज़र सां केतिरी उन कानून जे नुक़्ते नज़र सां उहो फ़ैसिलो दुरुस्त हुयो। तोड़े जो मुख़्तलिफ़ पार्टियुनि मुख़्तलिफ़ रद्द अमल पर असां उन फ़ैसिले जे मुख़्तलिफ़ जेके पासा आहिनि उन ते ऑब्जेक्टिवली एनालाइज़ करण जी कोशिशि कंदासूं। जेको हिन नशिस्त में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे नामियारे कानूनदान जनाब एडवोकेट शाह बस्तो साहिब अचो त हुन सां गुफ़्तगू कयूं। शाह साहिब अस्सलाम वालेकुम। शाह साहिब कीअं था ॾिसो पनामा केस जो फ़ैसिलो? हाणे इंतिहाई इज़त ऐं एतिराम सां मां चवंदुसि त सुप्रीम कोर्ट पाण खे बि फसाए छॾियो आहे ऐं सॼे सियासी निज़ाम खे बि हिकिड़े घोटाले जो शिकार करे छॾियो आहे। मूंखे इहा उमेद बिल्कुलु न हुई त को नवाज़ शरीफ़ खे घर मोकिलींदा, पर इहो ज़रूरु हुयो त मां सम्झां पियो त हिकिड़ी तमामु पावरफुल कमीशन ठहंदी ऐं उहा इन्वेस्टिगेशन कंदी ऐं इन सां गॾोगॾु जेके इदारनि जी जेका तमामु बदतर हालति आहे ऐं जेके बि करप्शन जा जेके सबब आहिनि ऐं जेके तरीक़ाकार रहिया आहिनि असांजे मुल्क में एतिरे अरसे खां वठी उनजो तदारुक कंदी। हिकिड़ो मुफ़सिल फ़ैसिलो ईंदो जंहिंमें जी जंहिंमें जेको सिस्टमिक ब्रेकडाउन आहे, जेको सिस्टमिक इल्स आहिनि, जेके असांजे निज़ाम जे अंदरि जेके वॾा मसइला आहिनि उन्हनि जी निशानदेही थींदी ऐं पार्लियामेंट जे लाइ हिकिड़ो रस्तो ठाहे ॾींदी सुप्रीम कोर्ट त भई तव्हां हिननि लाइन्स ते सोचो ऐं कानून साज़ी कयो त जीअं मुल्क में जेके बुनियाद आहिनि जिन ते इन सॼे करप्शन जी इमारत बीठी आहे उन्हनि बुनियादनि खे ख़तमु करे सघिजे। छाकाणि त ॾिसो कंहिं बि प्राइम मिनिस्टर खे तव्हां हटाए छॾियो, मिनिस्टर खे हटाए छॾियो, उन सां को ख़ासि फ़र्क़ु न पवंदो। तव्हांखे यादि आहे त जॾहिं चौधरी इफ़्तिख़ार वारी कोर्ट हुई त यूसुफ रज़ा गिलानीअ जो जेको मामिलो हुयो उन में बि करप्शन जा इल्ज़ाम हुया। यूसुफ रज़ा गिलानी जी जेको पुठियां केस हुयो उहो स्विस जो जेको स्विस अकाउंट में जेके मनी लॉन्ड्रिंग जो जेको इल्ज़ाम हुयो पीपल्स पार्टी वारनि ते, उन सिलसिले में जेका प्रोसिक्यूशन थियणी हुई जेका पीपल्स पार्टी ज़रदारी साहब ते हुई, गिलानी साहब ते गिलानी साहब उन प्रोसिक्यूशन खे रीस्टार्ट करण जो जेको रिक्वेस्ट हुई, लेटर हुयो, उहो न पियो मोकिले ऐं जेते हुन कंटेम्प्ट कई। गिलानी साहब घर हले वियो। मूंखे ॿुधायो उन खां पोइ पीपल्स पार्टी करप्शन करणु ख़तमु करे छॾी। छा सिंध में जेको हिन वक़्तु थी रहियो आहे उहो सॼो बिल्कुलु सिंध हाणे कंटेम्प्ट त कोन थी न, पोइ लेटर लिखियो वियो न, कंटेम्प्ट त थी, हो त हले वियो, वरी पोइ लेटर लिखियो वियो, लेटर लिखियो वियो, पर मतिलबु इहो ई मसइलो हुयो कोर्ट ऐं पंहिंजो गिलानी साहब जे विच में करप्शन जो मसइलो न हुयो। कोर्ट ऐं गिलानी साहब जे विच में मसइलो हुयो, उनजे पुठियां मसइलो त करप्शन जो हुयो न बेसिकली। छाकाणि त पीपल्स पार्टी रेज़िस्ट बि करे त असां इहो लेटर न लिखूं, रेज़िस्टेंस ख़तमु थियो, लेटर लिभायो। मुंहिंजी गुज़ारिश तव्हां सम्झो, मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त प्राइम मिनिस्टर खे घर मोकिलण सां करप्शन जो मसइलो त ख़तमु कोन थियो। हाणे बि उहा ई सूरत हाल आहे त जेकॾहिं तव्हां इहा पहिरीं ॻाल्हि त अचो हाणे हिन तां जजमेंट ते था, जेको मां सॼी जजमेंट कोन पढ़ी आहे, पर जेको हिन वक़्तु जेको रेशो आयो आहे उनखे नज़र में रखी माण्हू ॻाल्हाए सघे थो। जजमेंट जा 2 हिसा आहिनि, हिकिड़ो मिनॉरिटी व्यू आहे, हिकिड़ो मेजॉरिटी व्यू आहे। हाणे मिनॉरिटी व्यू ते था पहिरियों ॻाल्हायूं असां। मिनॉरिटी व्यू इहो आहे त नवाज़ शरीफ़ बेईमान आहे, नवाज़ शरीफ़ अमीन ऐं सादिक न रहियो आहे। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त अमीन ऐं सादिक जी डेफिनेशन छा आहे, छा सुप्रीम कोर्ट उन जी तशरीह कई आहे ऐं जेकॾहिं उहा तशरीह कई आहे या कंदी त पोइ उनजो नतीजो छा निकिरंदो। उन तशरीह जे नतीजे में केतिरा माण्हू आहिनि असांजे मुआशिरे में या घटि में घटि असांजे पार्लियामेंट में, ब्यूरोक्रेसी में, इवन कोर्टुनि में जेके उन अमीन ऐं सादिक जी डेफिनेशन ते पूरा पवंदा ऐं उन खां पोइ हिकिड़ो सिलसिलो पैदा थींदो। ॾिसजो हाणे तव्हां जो लॉयर्स बि इहो पिटिशनूं दाख़िल कंदा त साईं फलाणो जज जेको आहे अमीन ऐं सादिक कोन्हे, पब्लिक ऑफिस होल्ड नथो करे सघे, आहे अमीन सादिक जो 62-63 में पार्लियामेंट जे लाइ, पर उहो यार्ड स्टिक जेको आहे उहो त पब्लिक ऑफिस होल्डर जे लाइ थी वेंदो अल्टीमेटली। त मूंखे ॿुधायो त पोइ इन नतीजा छा निकिरंदा, केओस पैदा थींदो। त तव्हां उन तरफ़ ॾे सुप्रीम कोर्ट हली वई आहे जंहिं तरफ़ ॾे सुप्रीम कोर्ट बदतरीन हालतुनि में बि जजिस ओॾे न विया।
छाकाणि त इहो कानून जेको आहे 62 63 वारो इहो ज़ियाउलक बदनियतीअ जे बुनियाद ते सिर्फ़ु जेको आहे हिकिड़ी नाम निहाद मज़हबियत ऐं इख़लाक़ियत जो हिकिड़ो जेको हुन लिबास पाइण जी कोशिशि कई हुई उनजो नतीजो हुयो। अॼु ॾींहं ताईं इन्हनि एब्स्ट्रैक्ट टर्म्स खे डिफाइंड न सुप्रीम कोर्ट कयो आहे न आईने में हुनजी डेफिनेशन मौजूदु आहे। तंहिंजे करे इहो बि हिकिड़ो वॾो मसइलो पैदा थींदो त तव्हां हिकिड़े प्राइम मिनिस्टर खे डिक्लेयर करे छॾियो त भई हे अमीन ऐं सादिक कोन्हे, तंहिंजे करे हे क़ाबिल न आहे प्राइम मिनिस्टरशिप जे। ॿियो त इन जो टेक्निकल इशू इहो बि आहे त भई तव्हां प्राइम मिनिस्टर खे त घुरायो कोन्हे सुप्रीम कोर्ट में, तव्हां हुनखे घुरायो आहे, उनखे तव्हां मौक़ो ॾियो आहे, क्रॉस कयो, गिलानी साहब खे त 2 दफ़ा घुरायो, तव्हां हुनखे क्रॉस कयो आहे, हुन खां पुछो आहे, सभ खां पहिरियों त प्राइम मिनिस्टर खे तव्हां घुरायो आहे। अच्छा, अचो हाणे मेजॉरिटी इशू। मेजॉरिटी में मूंखे खिल थी अचे त कमेटी जेका ठही आहे, एॾी वॾी कमेटी जेका फस्ट फैमिलीअ जे 3 जनरेशन्स खे प्राइम मिनिस्टर, हुनजा अबा ॾाॾा, हुनजा ॿार बच्चा सभिनी जी जेको आहे स्क्रूटनी कंदी, प्राइम मिनिस्टर खे मुलज़िम बणाए उनखां आॾी पुछा थींदी, क्रॉस थींदो, हुनखे घुरायो वेंदो या उनखे वञी हुनजे प्राइम मिनिस्टर हाउस में वेही हुनजी पूरी फैमिलीअ खे समन कबो, हिकिड़े लिहाज़ खां पूरी इन्वेस्टिगेशन थींदी। उहो केरु थो करे? हिकिड़ो 20 ग्रेड जो कमु हो। एडिशनल डायरेक्टर, डायरेक्टर बि न, एडिशनल डायरेक्टर FIA। हाणे मूंखे ॿुधायो, एडिशनल डायरेक्टर FIA जी, हा दुनिया जा ॿिया मुल्क आहिनि त इंस्पेक्टर जी वॾी औकात हूंदी आहे। असांजे मुल्क जा मख़सूस हालतुनि में मूंखे तव्हां ॿुधायो त एडिशनल डायरेक्टर FIA कीअं थो घुराए सघे चीफ प्राइम मिनिस्टर खे, हुनजी फैमिलीअ खे? अच्छा, उनखां पोइ इहो जेको एविडेंस पियो आहे, उहो त एविडेंस पियो आहे UK में, उहो पियो आहे पनामा में, उहो पियो आहे मुख़्तलिफ़ ॿियनि जुरिसडिक्शन में, उते तव्हांजी पहुच ई कोन्हे। पाकिस्तान जी UK सां का ट्रीटी कोन्हे इंफॉर्मेशन एक्सचेंज जी। ऐं उनखां पोइ जेकॾहिं फ़र्ज़ु कयो UK रिफ्यूज़ थी करे छॾे, को हिकिड़ो की जेका इंफॉर्मेशन आहे एविडेंस ॾियण खां, छाजो एविडेंस? सो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हे जॾहिं हाणे त सिंपल ॻाल्हि आहे न, त हो पुछनि था त मनी ट्रेल ॿुधायो। साईं ॻाल्हि ॿुधो, एॾो सवलो कोन्हे। मनी ट्रेल ॿुधाइण लाइ तव्हांखे जेके प्रोसीजरल लवाज़मात आहिनि उहे पूरा करणा पवंदा। इहा GIT आसिम जे केस में बि ठही हुई न। आसिम जो, डॉक्टर आसिम जो केस त रेंजर्स चवे पई 450 अरब रुपया खाई वेठो आहे, एॾो माना मज़बूत केस हुयो। किथे आहे डॉक्टर आसिम? डॉक्टर वेठो आहे ॿाहिरि। सो हे त प्राइम मिनिस्टर आहे, सिटिंग प्राइम मिनिस्टर आहे। दुनिया में जॾहिं अहिड़े क़िस्म जी का इन्वेस्टिगेशन थींदी आहे त स्पेशल प्रोसिक्यूटर्स मुक़ररु थींदा आहिनि। तव्हांखे यादि आहे वाटरगेट स्कैंडल में बि स्पेशल प्रोसिक्यूटर मुक़ररु थियो हुयो जेको इंडिपेंडेंट हूंदो आहे, उनखे कानून ऐं आइन जी जेको आहे हिकिड़े लिहाज़ खां पूरी जेको आहे पुष्ट पनाही हूंदी आहे। क्लिंटन जे केस में बि तव्हांखे यादि आहे त स्पेशल प्रोसिक्यूटर मुक़ररु थियो हुयो। हिते तव्हां हिकिड़ो सिटिंग ब्यूरोक्रेट आहे जंहिंजी 20 ग्रेड जो जेको ब्यूरोक्रेट आहे, जंहिंखे पंहिंजी नौकिरी बि बचाइणी आहे, बचा ॿार बि बचाइणा आहिनि, जंहिंखे पंहिंजो कैरियर बि संभालणो आहे, उनखे तव्हां एॾो वॾो ॿार ॾेई छॾियो आहे। हिन जे पुठियां कहिड़ो विज़डम आहे मूंखे सम्झ में नथो अचे। ऐं इन खां अलावा जेका ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त 2 जज था चवनि त हे त आहे चोर, हे त बेईमान आहे, ऐं 3 जज था चवनि त न असां वटि त का अहिड़ी शइ आहे ई कोन, पहिरियों इंक्वायरी त कयो। हाणे एॾो वॾो इख़्तिलाफ़ जेको आहे, यानी हिकिड़ी कंप्लीट 2 डिफरेंट अपोज़िट पोल्स आहिनि। 2 जज था चवनि त बेईमान आहे, हे अमीन सादिक रहियो ई कोन्हे, कूड़ो आहे, हिनखे हटायो। 3 जज था चवनि त बाबा असां वटि त कुझु बि कोन्हे, पहिरियों असां जेको आहे हिनजी इंक्वायरी कयूं। इंक्वायरी जो तरीक़ो कहिड़ो आहे? कमेटी मुक़ररु कयो। हाणे उहा कमेटी जी जेका ॾिसो, हे इन जे लाइ चवनि था त ही ट्रायल कोर्ट न आहे, एग्ज़ैक्टली, त तव्हांखे पोइ ट्रायल कोर्ट मोकिलणु घुरिबो हुयो। अच्छा, उनखां पोइ छा थींदो? इहा बि ॻाल्हि अञा ॾिसणी आहे त जॾहिं इहा रिपोर्ट ईंदी त पोइ इहा किथे हलंदी? छा ट्रायल कोर्ट में वेंदी, जिते प्रॉपर तरीक़े सां वरी जेको आहे सो एविडेंस थिए, ऐं उनखां पोइ जेका रिपोर्ट अचे उन रिपोर्ट जी बि त जेको आहे सो उन ते बि त एतिरा पैदा थींदा, उन ते बि वकील हलाया वेंदा नवाज़ शरीफ़ जा, त इहे ग़लति आहे। इन्फ्लुएंसिस जेके ड्रा कंदा, जेके रिकमेंडेशन्स वेंदियूं, उहे बि जस्टिसेबल थी वेंदियूं। त इहो मामिलो त, अच्छा ॿी ॻाल्हि मूंखां तव्हां लिखाए वठो त 2 महीननि में कॾहिं बि पूरी कोन थींदी। इन में त घटि में घटि 6-8 महीना लॻी वेंदा, हे वरी टाइम वठंदा सुप्रीम कोर्ट खां, असांखे टाइम ॾियो। त हीउ तमामु वॾो मसइलो आहे। प्रॉब्लम फ़ियाज़ साहिबु इहो आहे त पॉलिटिशियन्स जेके असांजा जेके आहिनि, जिन में करप्शन घर करे वई आहे, जिन खे पैसो पावर जो मज़ो मिली वियो आहे, हाणे हो माण्हुनि जा वोट मैनिपुलेट करे इलेक्शन त खटी था वञनि। उन खां पोइ पॉलिटिकल अपोजिशन जो रोल हुननि खां पुॼे कोन थो। या त एस्टेब्लिशमेंट जे कुल्हे ते बि था जेको आहे अपोजिशन करण जी कोशिशि कनि, या वरी कोर्टुनि में था हलिया वञनि। कोर्टुनि में वञणु हिकिड़ो फैशन थी पियो आहे। हाणे 184(3) खे हिननि हिकिड़ो ॼण त जादूअ जी छड़ी बणाए छॾियो आहे।
जेको ॾिसो 184(3 हाणे 184(3 जे ज़रिए तव्हां साईं चओ था त असांखे पावर बि मिली वञे 184(3 में तव्हां करप्शन बि ठीकु करे छॾंदव मुल्क में 184(3 में तव्हां चओ था बि सभु मसइला हल थी वेंदा 184 जी तव्हां जुरिसडिक्शन ॾिठी आहे 184(3 सिंपली हिकिड़ो अहिड़ो स्पेशल प्रोविज़न आहे जेको सुप्रीम कोर्ट एक्सेप्शनली एक्सरसाइज़ कंदी आहे जॾहिं को पब्लिक इंपॉर्टेंस जो इशू हुजे जंहिंजो वास्तो तव्हांजे बुनियादी हक़नि सां हुजे उन में सुप्रीम कोर्ट खे हिकिड़ो पावर ॾिनो वियो आहे त भई जेकॾहिं एग्ज़ेक्टिव नथो करणु चाहे या करण में फेल वियो आहे त सुप्रीम कोर्ट छाकाणि त कस्टोडियन आहे असांजे बुनियादी हक़नि जो जेको जेको ट्रस्टी आहे उहो सुप्रीम कोर्ट आहे तंहिंजे करे उनखे इहो पावर मिलियो आहे त हू उन ते पंहिंजो सुओ मोटो खणी उहो जेको फंडामेंटल राइट आहे असांजो उनजो दिफ़ा करे इहो आहे 184(3 हाणे हिननि 184(3 खे हिकिड़ो ॼण त स्पेयर व्हील बणाए छॾियो आहे सियासत स्पेयर व्हील कीअं हिकिड़ी करप्शन मुल्क जो वॾो मसइलो आहे पाकिस्तान जे आम जेको आहे पंहिंजो राहिल शरीफ़ जे ॾींहं में चऊं त जीअं दहशतगर्दी मुल्क जे जेको आहे पंहिंजो हुनखे खाए थी पई बुनियादनि खे जेको आहे अॾोही वांगुरु खाए पई ईअं ई जेको आहे करप्शन मुल्क जे बुनियादनि खे अॾोही वांगुरु खाए त ख़तमु कयो न करप्शन त उहो चवनि था न त जॾहिं 184(3 में करप्शन ख़तमु थींदी छा एग्जीक्यूटिव नथो करे त ज़ारा फंडामेंटल राइट त मुतासिर थींदा न ॿुधायो त इमरान ख़ान खे कंहिं झलियो आहे त फेडरल में पार्लियामेंट में करप्शन ते नओं बिल ठाहे पेश करे कंहिं उनखे झलियो आहे ॿुधायो न छाकाणि त जेके PTI में वेठा आहिनि मतिलबु सिंध मां हाणे हिकिड़ो वियो आहे नओं लीडर जंहिं PTI जॉइन कई आहे लियाकत जतोई साहब उहो जेको आहे सो तव्हां सम्झो था त सादिक अमीन आहे सादिक अमीन मां बि न आहियां पर ॻाल्हि आहे त भई तव्हां पब्लिक ऑफिस न आहे न असांखे पब्लिक ऑफिस कोन्हे पर तव्हां पुछी नथा सघूं न पर ॻाल्हि आहे त जेको सादिक अमीन जी क्राइटेरिया ज़ियाउलक अमीर उल मोमिनीअ ॾिनी हुई उहो उन ते त कोई बि न ईंदो त ॻाल्हि आहे त हीअ सॼी सियासत आहे उन सियासत में हिननि सुप्रीम कोर्ट खे बि लताड़े उनखे बि जेको आहे सो ख़्वार करण जी कोशिशि कई आहे हाणे ॾिसजो तव्हां इहो अल्टीमेटली नवाज़ शरीफ़ ऐं तव्हांजो इमरान ख़ान साहिबु हिक ॿिए जे ख़िलाफ़ु पंहिंजो जेको हल्दी पॉलिटिकल जेका इहा हिननि जी हाणे डॉग फाइटिंग उन खां पोइ इहो सॼा जेके टारगेट्स इन थींदा सभु जज त जजनि ईअं कीअं कयो हाणे हाली त इहा जेका हीट इन द हीट ऑफ मूवमेंट जेको आहे पाण में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु उहो चवंदो मां खटी वियुमि उहो चवंदो मां खटी वियुमि पर अल्टीमेटली इहा स्क्रूटनी वरी थींदी जजनि जी सुप्रीम कोर्ट जी त भई सुप्रीम कोर्ट आख़िर छो थी पवे अहिड़े मामले में जंहिंमें निभाए नथी सघे ॿी ॻाल्हि इहा त तव्हांखे 2.5 महीना 3 महीना लॻा आहिनि तव्हांखे सिर्फ़ु इहो डिसाइड करण में टिनि GRT ठाहियूं उन लाइ तव्हां 500 पना लिखिया आहिनि 540 आहे त ॾिसो ॻाल्हि आहे त इहो सॼो मां पहिरें ॾींहुं मां आर्टिकल लिखियो हुयो हिकिड़े सिंधी अख़बार में मां हुन में बि इहा गुज़ारिश कई हुई त बाबा तव्हांजो वास्तो ई कोन्हे हे पॉलिटिकल क्वेश्चन आहे मुल्क में करप्शन जेको आहे उहो यकीनन कानूनी मसइलो बि आहे पर इहो मसइलो बेसिकली पॉलिटिकल आहे इन खे तव्हां पॉलिटिकली रिज़ॉल्व करे सघो था तव्हां लेजिस्लेशन्स कयो तव्हां पॉलिटिकल एजिटेशन कयो मैस मूवमेंट शुरू कयो अन्ना हज़ारे कई साउथ कोरिया में हाणे सिटिंग प्रेसिडेंट खे गिरफ़्तार करे जेल में ई छॾियऊं इंडिया में लालू प्रसाद खे सिटिंग चीफ मिनिस्टर खे वञी जेको आहे CBI वारा ॿधी जेल में फिटी करे छॾियऊंसि इदारा आहिनि न मौजूदु इज़राइल जो प्रेसिडेंट सिटिंग प्रेसिडेंट खे लाइ जेको आहे जेल में ई छॾियऊं अमेरिका जो जेको वाइस प्रेसिडेंट हुयो उहो टैक्स जे $200 जी चोरीअ में जेको आहे घर मोकिले छॾियऊं निक्सन जे ज़माने में हुयो त हाणे ॻाल्हि आहे त इहे जेके मिसाल आहिनि तारीख़ में इहे इदारा जेसि ताईं न ठहंदा जेसि ताईं इदारा जिन इदारा मतिलबु कीअं ठहनि मां त इहो परेशान आहियां लेजिस्लेशन ते तव्हां वटि लेजिस्लेशन करे तव्हां नेशनल अकाउंटेबिलिटी ठाहियो न उन अकाउंटेबिलिटी एंटी करप्शन डिपार्टमेंट ठाहियो तव्हां FIA ठाहियो इदारा त ईअं ई ठहंदा आहिनि उहे ठहण सां त को मसइलो हल कोन थो थिए न मसइलो इहो आहे त तव्हां हुन में कमु वठो जंहिं दौर में इदारा तबाह थिया उन दौर में जुडिशरी बि तबाह थियल हुई उन दौर में जुडिशरी जेको आहे सो बी टीम हुई इस्टेब्लिशमेंट जी हाणे जुडिशरी में कुझु साह पियो आहे त भई तव्हां जुडिशरी जे मथां सभु कुझु न फिटी कयो न हाणे कमु कयो न जुडिशरी खां तव्हां फ़ाइदो इहो वठो त भई उहो जुडिशरी इदारनि खे मज़बूत करण में तव्हांजी मदद करे हिन वक़्तु बजाए तव्हां जुडिशरीअ खे इदारनि खे मज़बूत करण लाइ इस्तेमालु करण में मतिलबु तव्हांखे मिसाल ॾियां हिकिड़ो मां NRO जो सिंध जो मसइलो आहे IG खे जेकॾहिं जुडिशरी न बचाए त IG कीअं बीहंदो एग्ज़ैक्टली ॾिसो जुडिशरी बचाए न
सो बचाए थी न जुडिशरी बचाए थी न। IG जे मसइले ते हिन वक़्तु ताईं स्टे जुडिशरी ॾिनी आहे न। ऐं ऑन द मेरिट्स जेको आहे केस हले थो, छा थो डिसाइड थिए, बात जी ॻाल्हि आहे त इदारनि खे, ॻाल्हि एडी ख्वाजा जी न आहे, एडी ख्वाजा अचे ॿियो अची वञे को मसइलो कोन्हे। ॻाल्हि आहे त इदारो तव्हांखे बचाइणो आहे। NRO जो केस तव्हांखे यादि आहे, मुशरफ जेको डील कयो बेनज़ीर साहिबा जे ज़माने में, हिकिड़ो वाहिद जजमेंट आहे जेको हमेशह मां जंहिंजी तारीफ़ कंदो आहियां, चौधरी वारी कोर्ट जी। हुन NRO ख़तमु कयो, चई बाबा हे जेको NRO आहे इहो डिस्क्रिमिनेटरी आहे, इहो इलीट्स खे बचाइण जो ज़रियो आहे। हुन ॿियो कुझु बि न कयो, हिकिड़ी पूरी गाइडलाइन ॾेई उनखे ग़ैर आइनी करार ॾेई वापसि मोकिलियो पार्लियामेंट में त बाबा तव्हां हिन ते कानून साज़ी कयो, या हिनखे अमेंड कयो या हिनखे ख़तमु कयो। त जुडिशरी हिन में बि इहो करे सघे पई त बाबा हे मसइला आहिनि, तव्हांजी नैब जा हे प्रॉब्लम्स आहिनि, एंटी करप्शन जा अदारा ही तबाह थी चुका आहिनि, तव्हांखे लेजिस्लेशन करणु घुरिजे, या तव्हांखे असां ॿुधायूं था त हे तरीक़ा आहिनि जेके दुनिया में आज़माया विया आहिनि, या ख़ुदि सुप्रीम कोर्ट पाण गाइडलाइन ॾेई सघे थी त तव्हां अहिड़े तरीक़े सां इदारनि खे ठीकु कयो जंहिंमें इहो सवाल ई पैदा न थिए त हे अमीन आहे या सादिक़ु आहे। इहे त इख़लाक़ी जवाज़ आहिनि न, अमीन ऐं सादिक़ु इहे त मोरल क्वेश्चन्स आहिनि न। ॻाल्हि आहे त लीगली छा उहो चोर आहे या न आहे, उहो त लॉ साबित कंदो न। उहो त क्रिमिनल ट्रायल थींदी जॾहिं, त ट्रायल में जॾहिं कन्विक्शन थींदी तॾहिं साबित थींदो न। मुंहिंजे बारे में तव्हां 10 अख़बारनि में तव्हां हिकिड़ा कूड़ा बयान जराए छॾियो त वॾो चोर आहे, धाड़ेल आहे, मां चोर ऐं धाड़ेल थी वियुसि छा? खणी हूंदुसि बि सही मां, उनजे बावजूदु तव्हां मूंखे उन बुनियाद ते त घर न मोकिले छॾंदव न। सुप्रीम कोर्ट जेको हिनखे चयो आहे नवाज़ शरीफ़ खे त अमीन सादिक़ कोन्हे, ट्रायल थी आहे छा का? सुप्रीम कोर्ट चयो त न, चयो अथई त बाबा अमीन सादिक़ न रहियो आहे, जेको मिनॉरिटी व्यू आहे, मिनॉरिटी व्यू जी ॻाल्हि थो कयां न। सुप्रीम कोर्ट हा, पर 2 जज सीनियर मोस्ट जज आहिनि, दे विल बी द चीफ जस्टिसिस। ॾिसो ॻाल्हि आहे त मिनॉरिटी व्यू जो बि पंहिंजो हिकिड़ो तमामु वॾो कॾहिं कॾहिं फ्यूचर में उनजा वॾा रिप्रिकेशन्स हूंदा आहिनि। ऐं असां जॾहिं कोर्ट्स में वेंदा आहियूं त असां मिनॉरिटी व्यू खे बि खणंदा आहियूं कॾहिं कॾहिं, ईअं न त सिर्फ़ु मेजॉरिटी व्यू खे खणंदा आहियूं, असां मिनॉरिटी व्यू खे बि खणंदा आहियूं। त मिनॉरिटी व्यू बि पार्ट ऑफ जुरिस्प्रूडेंस आहे, ज़रूरी न आहे त उहो को ग़लति सही जी ॻाल्हि न हूंदी आहे। हिकिड़ो मेजॉरिटी व्यू आहे, हिकिड़ो मिनॉरिटी व्यू आहे। ऐं दुनिया में अहिड़ा बि फ़ैसिला थिया आहिनि, मसलन जेको नसीम हसन शाह वारो फ़ैसिलो हुयो उन में त मिनॉरिटी व्यू अल्टीमेटली सही साबित थियो। फजाद अली शाह वारी जजमेंट जेका हुई अल्टीमेटली उहा सही साबित थी त नसीम हसन शाह जेको नवाज़ शरीफ़ खे रिस्टोर कयो उन में त उहो बाइस्ड हुयो, छाकाणि त उहो प्रिंसिपल बेनज़ीर ते इस्तेमालु न थियो। त इहे सभु जेके बि सुवाल आहिनि, हाणे उहो ज़मानो गुज़री वियो, हाणे माण्हुनि में सम्झ अची वई आहे, माण्हू हाणे शयुनि खे मुख़्तलिफ़ ज़ावियनि उस्तो साहब मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो नाज़रीन वठो त वक़फ़ो वापसि अची उस्तो साहब जी जेका आहे कानून जे पॉइंट ऑफ व्यू खां जेका गुफ़्तगू आहे उन ते बि ॻाल्हाईंदासूं, पर साॻे वक़्तु असां इन गुफ़्तगू खे जा जेके अॼोके हिन फ़ैसिले जा जेके पॉलिटिकल रिपरकशन्स छा थींदा या इम्प्लीकेशन्स कहिड़ियूं थींदियूं सियासी जेको आहे नुक़्ते निगाह खां, उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण में गुफ़्तगू हलंदड़ आहे। पानामा केस जे फ़ैसिले खां पोइ जेको मंज़रनामो आहे ऐं उन फ़ैसिले जा जेके क़ानूनी जेके पास आहिनि उन हवाले सां एडवोकेट शहाब उस्तो मुल्क जे नामियारा क़ानूनदान सां गॾु अचो त गुफ़्तगू कयूं। जी उस्तो साहब, हिकिड़ो त जेका ॻाल्हि तव्हां कई त नसीम हसन शाह केस में उहे साॻिया प्रिंसिपल्स बेनज़ीर ते लागू कोन थिया उनजी हुकूमत जे सिलसिले में। पीपल्स पार्टी कल्ह बि इहा ॻाल्हि कई पई, मुसलसल पीपल्स पार्टी इहा ॻाल्हि करे पई थी त पाकिस्तान जे कोर्टुनि जो रवैयो PMLN न ॿियो हुजे थो, असां न ॿियो हुजे थो। मतिलबु ही सियासी तरह ते ॻाल्हि सम्झ में अचण जहिड़ी ॻाल्हि आहे। तव्हां बहसियत हिकिड़े उन आइन ऐं कानून जी जेका हिकिड़ी बिरादरी आहे उन जा एक्टिव मेंबर आहियो, हाउ डू यू सी दिस आर्ग्यूमेंट? एक्चुअली छा आहे त जॾहिं मुल्क में रूल ऑफ लॉ न हूंदो आहे न त पोइ इहे जेके बि फैक्टर्स आहिनि, बायसिस, एथनिसिटी, मेला फाइडे,
ऐं पॉलिटिकल इंट्रस्ट ऐं कैरियर्स, पोइ जजनि जा हुजनि या ब्यूरोक्रेट्स जा हुजनि, ऐं पैसो, पावर, इहे सभई फैक्टर्स जेके न प्ले कंदा आहिनि। छाकाणि त रूल ऑफ लॉ इन्हनि सभिनी फैक्टर्स खे जेको आहे सो रोकींदो आहे, इन्हनि खे पोइ हिते धिकींदो आहे, लेवल प्लेइंग फील्ड प्रोवाइड कंदो आहे। हिते छाकाणि त इहो सिस्टम अञा ताईं असांजो जेको इलीट आहे, अनफॉर्चुनेटली इहो जेका असांजी जनरेशन जो जेको लीडरशिप आहे उहो ई थो हलंदो अचे, मुख़्तलिफ़ शिकिलनि में, मुख़्तलिफ़ जेको आहे सो तरीक़ा इस्तेमालु कंदे, पर बुनियादी तौर ते इन्हनि सभिनी जो स्टेटस को खे बचाइण ते इतफ़ाक़ आहे। भली इमरान ख़ान हुजे, इमरान ख़ान एंटी करप्शन जो नैरेटिव खणी ॿाहिरि निकितो आहे, भुट्टो साहब रोटी कपिड़ा मकान जो नैरेटिव खणी ॿाहिरि निकितो हुयो, नवाज़ शरीफ़ जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट जे छांव में रही हुन मुकमिल तौर ते फ़ौज जी मदद सां पंहिंजो पावर इंट्रेंच करे पोइ हिन इंडस्ट्रियल ऐं फाइनेंशियल जे मर्केंटाइल क्लासिस जी मदद सां ॿियो पंजाब जी, सेंट्रल पंजाब जी एथनिक पॉलिटिक्स खे जेको आहे प्ले करे हिन पंहिंजी जॻह ठाही आहे। राइट ऑफ सेंटर रहियो आहे हमेशह, तंहिंजे करे हिनखे उतां जो जेको कंज़र्वेटिव क्लास आहे उहो सपोर्ट कंदो रहियो आहे। त असां वटि नैरेटिव चेंज थींदा रहिया आहिनि। थींदो आहे न, हर कंहिंखे हिकिड़ो आइडियोलॉजिकल या सपोर्ट बेस हर कंहिंखे हूंदो आहे, हर धुर खे हूंदो आहे। बुनियादी जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ त तव्हांखे करप्शन बि हिकिड़ो बुनियादी मसइलो आहे, जंहिं नैरेटिव ते इमरान ख़ान करप्शन जेको आहे नतीजो आहे, करप्शन जेको आहे उहो कॉज़ नाहे, सबबु नाहे, सियासी बहरान जो करप्शन नतीजो आहे। नतीजो यकीनन बहरान खे वरी पैदा बि करे थो, पर जेकॾहिं तव्हां उन जा सबबु ख़तमु करे छॾियो करप्शन जा, त पोइ उहो नतीजो जेको आहे तव्हांजो सियासी बहरान में उनजो एतिरो ख़ासि रोल प्ले कोन थो करे। दुनिया में कंहिं ज़माने में तव्हां ब्रिटिश जेकॾहिं तव्हां सिस्टम पॉलिटिकल सिस्टम ॾिसंदव, हर शइ उते ख़रीद फ़रोख़्त थींदी हुई, पब्लिक ऑफिसिस बि ख़रीद फ़रोख़्त थींदा हुया, पॉकेट बरोज़ हूंदा हुया उन्हनि जा, यानी अबनि ॾाॾनि जा नंढड़ा नंढड़ा जेको आहे उन्हनि जा कॉन्स्टिट्यूंसीस हूंदियूं, बिल्कुलु असांजे वॾे निज़ाम हूंदो हुयो। उन ते इंकलाब आंदा, आहिस्ता आहिस्ता आख़िर में ब्लेयर जे ज़माने में जेका लॉर्ड्स हूंदा हुया, हाउस ऑफ लॉर्ड्स इनहेरिटेड हूंदा हुया, उहे बि ख़तमु थी विया, हाणे उहे बि इलेक्टेड थी विया आहिनि। त ऐं उहे बि जेको आहे सो टाइम बाउंड आहिनि हाणे। त ॾिसो, तव्हां जॾहिं आहिस्ता आहिस्ता रिफॉर्म्स कंदा था वञो त शयूं बहितर थींदियूं थियूं वञनि। असां वटि रिफॉर्म्स थियनि ई कोन था, असां वटि एॾी चालाकी था कनि हे जो पॉलिटिशियन पाण में ट्राइबल वॉर हिकिड़ी कूड़ी पैदा करे ऐं माण्हुनि खे जेको आहे सो हे बेवकूफ़ था बणाइनि त असां तव्हांजे करे था विढ़ूं, हक़ीक़त में असांजे करे कोन था विढ़नि। नवाज़ शरीफ़ ऐं तव्हांजो ज़रदारी साहिबु इहे बिल्कुलु जेको आहे सो गॾु रहिया कुझु वक़्तु पहिरियों ताईं। हाणे छाकाणि त इलेक्शन थी अचे तंहिंजे करे ॿिन्ही खे जेको आहे सो थोरो घणो हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणो थो पवे, ॻाल्हाइण जी हद ताईं, बसि वधीक न आहे कुझु बि। तंहिंजे करे रिसेंटली तव्हां ॿुधो हूंदो त ज़रदारी साहिबु चयो त असांखे नवाज़ शरीफ़ जी मदद न करणु घुरिबी हुई, माना त उहो सिर्फ़ु इन हद ताईं। त साॻी सूरत हाल तव्हां ॾिसिजो, मां प्रिडिक्ट थो कयां अॼु जेकॾहिं सुभाणे इमरान ख़ान खे ज़रूरत पई त इमरान ख़ान ॾिसिजो ज़रदारी सां जेको आहे सो पैक्ट कंदो ऐं कोalition गवर्नमेंट ठाहींदो। ऐं ज़रदारी सां कोalition गवर्नमेंट ठाहिण जो मतिलबु इहो आहे त ज़रदारीअ जी जेका बि पुराणी जेका बि पॉलिटिकल जेको रिकॉर्ड रहियो आहे, जेको उहो चवंदो रहियो आहे इमरान ख़ान साहिब ताईं करप्शन कई आहे, त उहो सॼो ख़तमु थी वेंदो। जीअं पीपल्स पार्टीअ MQM सां 2008 में इतिहादु करे MQM जा जेके बि हिन पूरे ख़िते में MQM खां वधीक कंहिं जेको आहे सो क्राइम ऐं वायलेंस ऐं हर क़िस्म जी बुराई न कई, उनजे बावजूदि MQM खे हिननि झोल में विहारियो, छाकाणि त हिननि खे भउ हुयो त MQM सां गॾु न हूंदासीं त MQM असांजे कराची में हलणु कोन ॾींदी। त असांजो जेको पॉलिटिकल क्लास आहे उन्हनि जो को नज़रियो बदिरियो कोन्हे, उन्हनि जो हिकिड़ो ई नज़रियो आहे त भई सस्टेन कजे, सर्वाइव कजे ऐं ग्रो कजे। सो उहो कनि था, पोइ कॾहिं उहो तव्हांखे इस्तेमालु था कनि, कॾहिं जेको आहे सो पार्लियामेंट खे इस्तेमालु था कनि। काफ़ी दफ़ा इहो थियो जो सदर जेको आहे सो स्टेट ऑफ हेड ऑफ द स्टेट जेको आहे एस्टेब्लिशमेंट सां मिली पियो वञे, हुननि खे मजबूरनि जेको आहे 18th अमेंडमेंट्स करणा पिया, छाकाणि त ॿिन्ही खे पादर लॻा, पीपल्स पार्टी खे बि नवाज़ शरीफ़ खे त ॿिन्ही फौरन जेको आहे चई छॾियो त भई ठीकु आहे हाणे तव्हां इहो ख़तमु कयो। न ही जेको पार्लियामेंट्री निज़ाम रिफॉर्म जी ॻाल्हि कयो था, ही जेको असां वटि तस्वर आहे, असां वटि शयूं बहितर थियणु शुरू थियूं आहिनि, असां वटि सिस्टम हलणु शुरू थियो आहे। ही टीं असेंबली आहे जेका पंहिंजो मुदो पूरो करणु वञे पई।
ऐं उनखां पोइ असांजे अंदरि मुल्क जे अंदरि जेको आहे हिकिड़ी सियासी सहब पैदा थी आहे जंहिंखे तव्हां चओ था त पाण में मिलियल आहिनि। उहो चवंदा त अॻे जेको आहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु केस थींदा हुया 90s जे दौर में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु एजिटेशन जी पॉलिटिक्स रहंदी उनजी भेट में असां हाणे उनजी वजह छा आहे? हा तव्हां सम्झो था उनजी वजह का टॉलरेंस आहे? मूंखे ख़बर न आहे। उनजी वजह इहा त पीपल्स पार्टी जी सिंध में गवर्नमेंट हुई, नवाज़ शरीफ़ जी पंजाब में गवर्नमेंट हुई, पीपल्स पार्टी हिते आराम सां कंफर्ट ज़ोन में वेठी हुई। हा पीपल्स पार्टी अपोजिशन में हुजे हा, विल्डरनेस में हुजे हा, पोइ ॾिसूं था त केतिरी सहप आहे हिननि में। पीपल्स पार्टी जो ऐं PMLN जो ॿिन्ही जो मुफ़ाद हुयो। नईं में जेको आहे एस्टेब्लिशमेंट पैदा कयो न इमरान ख़ान खे, ॿिन्ही खे हुन थ्रेटन कयो। उहो बि गवर्नमेंट में आहे, उनखे पंहिंजी गवर्नमेंट हुई पर उहो ॿिन्ही खे थ्रेटन पियो करे। ॿिन्ही जे लाइ इहो ज़रूरी हो त ॿई जेको आहे गॾिजी, अच्छा ॿिन्ही खे थ्रेट हुयो जेको आहे एस्टेब्लिशमेंट जो बि राहिल शरीफ़ जे ज़माने में, त उन में का हिन में शाइस्तगी पॉलिटिक्स जी कोन हुई। हाणे काॾे वई शाइस्तगी? हाणे तव्हां लैंग्वेज ॿुधो, हाणे छा था हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि, कहिड़े तरीक़े सां हिक ॿिए खे मुखातिब थियनि, कहिड़ा इल्ज़ाम था लॻाइनि। पीपल्स पार्टी खे ख़बर आहे त कंहिंखे आहिनि उहे माण्हू, किथे था इल्ज़ाम लॻाइनि। त इहो सॼी मुनाफ़िकी जी सियासत आहे। सॼो मूंखे तव्हां ॿुधायो जंहिं मुल्क में जंहिं तरीक़े सां माण्हू खॼी विया आहिनि, पार्लियामेंट जे ॿाहिरि वेही था रहनि, पार्लियामेंटेरियंस बाइकआउट लॻियूं पयूं, छा थियो आहे मूंखे ॿुधायो? इहा असांजी टेस्ट अथव असांजे रूल ऑफ लॉ जी। त हिकिड़ी पूरी पॉलिटिकल पार्टी उन सां गॾु MQM बि शामिलु थी वई आहे, NP बि शामिलु थी वई आहे, ॿिया बि घणा शामिलु थी विया आहिनि, ऐं अंदरे खाने मुंहिंजे ख़्याल में फेडरल गवर्नमेंट बि शामिलु हूंदी हिननि सां। उनजे बावजूदि माण्हू वापसि न आया आहिनि। इहा अथव पावर जी रियलिटी। जंहिं वटि लठ आहे उहो मालिक आहे, जंहिंजी लठ वधीक गोरी आहे उहो वॾो मालिक आहे। मतिलबु तव्हां सम्झो था त हीउ पानामा जो जेको अॼु फ़ैसिलो आयो आहे इहो ईंदड़ 2 महीननि ताईं जेको तव्हां सवाइ विगोड़ जे ऐं सियासी तौर ते इहो इस्तेमालु थींदो, इन सां अञा वधीक कंफ्यूजन पैदा थियो आहे। पोइ हीउ जेको असांखे जज साहिबान ॿुधायो त तारीख़ी फ़ैसिलो ॾींदा फॉर द रॉन्ग रीज़न्स इहो यादि रहंदो फॉर द रॉन्ग रीज़न्स। सही ॻाल्हि इहा आहे त जज ॾिसो न, लॉ जज जॾहिं जजमेंट ॾींदो आहे त उहो हिकिड़ो रूल उन सां एस्टेब्लिश थींदो आहे। उहो रूल जेको हूंदो आहे सर्टेनिटी पैदा कंदो आहे, उन सां प्रिडिक्टेबिलिटी पैदा थींदी आहे त तव्हां इहो रूल जेको आहे सो यूनिवर्सली अहिड़े क़िस्म जे केसिस में हर जॻह ते अप्लाई कंदो आहे। हिकिड़ी सर्टेनिटी ऑफ लॉ डेवलप थींदी आहे, उन सां जूरिस्प्रूडेंस तव्हांजी मज़बूत थींदी आहे। उन खां पोइ इहो बि ज़रूरी आहे त जेको रूल डेवलप थिए इंटरप्रिटेशन जी सूरत में, जजमेंट जी सूरत में, उहो एप्लीकेबल बि हुजे, उनखे तव्हां नाफ़िज़ुल अमल बि करे सघो। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त जेको हीअ जजमेंट आई आहे माना बिल्कुलु अपोज़िट आहे। हिकिड़े में त इहो आहे त नवाज़ शरीफ़ साहिबु अॻु में इहो चोर डिक्लेयर थी चुको आहे, ॿिए में इहो आहे त न तव्हां हिनखे पहिरियों हुनजी इंक्वायरी कयो, हुनजी इन्वेस्टिगेशन कयो, उनखां पोइ ॾिसंदासीं। केरु ॾिसंदो? सुप्रीम कोर्ट ॾिसंदी, ट्रायल कोर्ट वेंदो। जेकॾहिं ट्रायल कोर्ट नथो वञे त छा सुप्रीम कोर्ट इन इन्वेस्टिगेशन ते फ़ैसिलो ॾेई छॾंदी? कहिड़े कानून तहत? दुनिया जो कहिड़ो कानून आहे जंहिंमें तव्हां GRT जे जेको आहे माण्हू घर मोकिले छॾियो? ईअं त कोन्हे न। रूल ऑफ लॉ आर्टिकल 10A जेको आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, उनखे तव्हां किथे जेको आहे एडजस्ट कंदव? त इहो जेको तसवुरु आहे जंहिं तरीक़े सां असां शयुनि खे ॾिसूं था, मां तव्हांखे प्रैक्टिकल बि ॿुधायुमि त प्रैक्टिकली बि इहा कमेटी जेका आहे रिज़ल्ट्स न कढी सघंदी, छाकाणि त जंहिं लो पावर्ड लेवल जी इहा कमेटी आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़े ॿिए पैसे खां पुछां थो, हीउ सॼो टग ऑफ वार हुई, जीअं तव्हां चओ था त सियासत जो मसइलो आहे। नवाज़ शरीफ़ साहिब जो पंहिंजो मसइलो हुयो, उनखां पोइ इमरान ख़ान साहिब जो पंहिंजो मसइलो। इमरान ख़ान साहिबु एजिटेशन बि कई, तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं हुन लॉकडाउन पे कयो तॾहिं हू पंजाब पुलिस जेको आहे KPK खां ईंदड़ हुनजे हुननि जे मथां हमला बमला कया। उहो सॼी राति जेको हुयो वज़ीर आला KPK बि जेको आहे पंहिंजो गाॾी में, ठीकु आहे, यादि आहे न? हाणे हीउ अची वियो आहे सियासी तरह ते इमरान ख़ान खे, नवाज़ शरीफ़ साहिब खे, या पीपल्स पार्टी खे, या सिराजुल हक़ साहिबु जेको हुनजो ॿियो बि पिटिशनर हो, शेख रशीद जी ॻाल्हि नथा कयूं। सियासी तरह ते कंहिंखे फ़ाइदो कंहिंखे नुक़सानु पियो आहे? साईं मां चवणु नथो चाहियां, मां ॾाढो अदब आहे, एतिराम आहे कोर्ट सगूरी लाइ, पर लॻे मूंखे ईअं थो त सभिनी खे ख़ुशि करण लाइ जजमेंट लिखी वई आहे। नवाज़ शरीफ़ वारा मेजॉरिटी व्यू खणी इमरान ख़ान खे चवंदा भई तूं ग़लति साबित थिए। इमरान ख़ान चवंदो बाबा मिनॉरिटी व्यू आहे त उहे बि सीनियर मोस्ट जजिस त उहे आहिनि न, नेक्स्ट सुप्रीम कोर्ट जा चीफ जस्टिस ॿई इन्हनि मां थींदा, ॿई चीफ जस्टिस थींदा।
त जेके मुस्तक़बिल जा चीफ जस्टिस थियण वारा आहिनि उन्हनि ते तव्हांखे चोर डिक्लेयर करे छॾियो आहे। त ॿिन्ही खे जेको ॼण त ख़ुशि कयो वियो आहे, हो बि ख़ुशि थिया, हो बि ख़ुशि थिया। पर छा इन सां असांजे सियासी निज़ाम खे को असांजो जेको इस्तेहकाम मिलंदो, असांजी जमहूरी इदारा मज़बूत थींदा, छा असांजो जेको अदलियाती निज़ाम आहे, अदालती निज़ाम आहे, छा उहो मज़बूत थींदो, छा आइनी जेका असांजी जेका जेको बुनियाद जेके आहिनि छा उहे मज़बूत थींदा, छा माण्हुनि जो वैसाव जेको मूंखे ॾाढो इन ते ॻाल्हि ते घड़ी घड़ी मूंखे जेको सभ खां वॾो जेको फ़िक्रु हुयो, छाकाणि त मां लॉयर आहियां, असांजो दारोमदार कोर्टुनि जे सघ ते आहे, ऐं जेकॾहिं माण्हुनि जो वैसाव जेको आहे सो कोर्टुनि ते नथो रहे, अहिड़े क़िस्म जी जजमेंट जेकॾहिं ईंदियूं त हाणे मां लॉयर आहियां, मां ई जजमेंट सम्झी नथो सघां त हिन जो मतिलबु छा आहे। स्टेट बैंक जो नुमाइंदो हूंदो, नैब जो नुमाइंदो हूंदो, फलाणो नुमाइंदो हूंदो, अरे बाबा इहे छा कंदा, इहे कंहिंखे घुराईंदा, इहे प्राइम मिनिस्टर वेठो आहे, या त तव्हां में ओतिरो विद ड्यू रिस्पेक्ट या त इहो ऑर्डर थी वञे त भई प्राइम मिनिस्टर स्टेप डाउन करे, त जीअं न्यूट्रलिटी हुजे, प्राइम मिनिस्टर इन्फ्लुएंस न करे सघे। दुनिया में जेको तव्हांखे ख़बर आहे त क्रिमिनल बेल एप्लीकेशन जॾहिं मूव थींदियूं आहिनि त उनजा 3 ग्राउंड्स हूंदा आहिनि जिन ते असां बेल जेका आहे सो अपोज़ कंदा आहियूं, त हिनखे बेल न मिलणु घुरिजे। हिकिड़ो इहो त निकिरंदो त एविडेंस ज़ाया कंदो, एविडेंस खे टेम्पर कंदो, ॿियो त भॼी वेंदो, टियों त वरी इहो ॿीहर क्राइम कंदो। साॻियो ई प्रिंसिपल हिते अप्लाई थींदो त जेको प्राइम मिनिस्टर वेठो आहे उहो त एविडेंस टेम्पर बि करे सघे थो, ऐं बीइंग अ प्राइम मिनिस्टर जेकॾहिं चोर आहे त उहो चोरी बि कंदो रहंदो। ठीकु, बाक़ी मुल्क खां भॼण वारी ॻाल्हि न करे मुमकिन कोन्हे, जो पाण वेठो आहे प्राइम मिनिस्टर आहे, हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे भॼण जी। त भई तव्हां हिकु तरफ़ हिकिड़ी कामोरनि जी कमेटी ठाहे विहारी आहे, जेके पॉलिटिशियंस बि न बल्कि प्राइम मिनिस्टर ऐं हुनजी फैमिलीअ जी जेको आहे भई उनजी तहक़ीक़ात कंदा, ऐं उनखां पोइ उहो असां एॾा इंडिपेंडेंट आहिनि जो वेही उहो जेको जेके रिपोर्ट्स ॾींदा उहे एतिरियूं ऑब्जेक्टिव हूंदियूं, उहे एतिरियूं जेको आहे सो इंडिपेंडेंट हूंदियूं जो उन ते वरी। पर मूं सवेर ॻाल्हायो पियो आरिफ अलवी साहब PTI अॻवान आहे, उन सां मुंहिंजो चवणो त सभु ॻाल्हियूं क्लियर थी वियूं आहिनि, कोर्ट हाणे पंहिंजो ॾेई छॾियो आहे। मां तव्हांखे चयुमि न न हू मुंहिंजो आर्ग्यूमेंट हू चए थो हाणे त मसइलो इहो आहे त हाणे हिननि खे पाण खे वञी साबित करिणो आहे त भई असां गिल्टी न आहियूं, ऐं इहो हो करे नथा सघनि। साईं वाइट कॉलर साबित करणु, वाइट कॉलर क्राइम साबित करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हे मल्टी जुरिस्डिक्शनल हाणे बार कंहिं ते आहे, बार कंहिं ते आहे, ॿुधो, बार हाणे बि प्रोसिक्यूशन ते आहे, इहो बेसिक प्रिंसिपल आहे। हाणे बि बार प्रोसिक्यूशन कया, इन्वेस्टिगेशन प्रूव कंदी त वाकई हे जेके आहिनि उहे गिल्टी, दैट इज़ द यूनिवर्सल लॉ। हुनखे प्रूफ न ॾियणो आहे त हे मनी ट्रेल ॾियनि या ॾींदा, पर ॻाल्हि इहा आहे त मां जी गुज़ारिश कई त मल्टी जुरिस्डिक्शनल इशू आहे। हे को लाहौर जो ऐं पिंडीअ जो ऐं कराची जो जेको एविडेंस कोन्हे, हिते मिडल ईस्ट में, कतर में, सऊदी अरबिया में, पनामा में, UK में, पाकिस्तान में, हाणे इहे मल्टी जुरिस्डिक्शन्स आहिनि। पाकिस्तानी कोर्टुनि जी जुरिस्डिक्शन ई कोन्हे पाकिस्तान खां ॿाहिरि, ऐं को की डॉक्यूमेंट अहिड़ो निकिरी सघे थो जेको कतर वारो चए मां न ॾींदुसि, हीअ मुंहिंजी पंहिंजी जेको प्रिविलेज आहे, छा कंदव तव्हां? उन सां तव्हांजी लिंक टुटी वेंदी, छा शक जी बुनियाद ते तव्हां चवंदव त तव्हां चोर आहियो? ॾिसो, मां एज़ अ लॉयर जेकॾहिं हुजां नवाज़ शरीफ़ जो लॉयर त मां त डाउट्स क्रिएट कंदुसि, मां त हुन में क्रैक्स विझंदुसि सॼे प्रोसिक्यूशन में, उनखे मां जेको आहे वधि में वधि डाउटफुल करण जी कोशिशि कंदुमि, लिंक ठहणु न ॾींदुसि, ट्रेल ठहणु न ॾींदुसि, अहिड़ा मां हुन में विझंदुसि जेको आहे सो हिंड्रेंसिस जेके मुंहिंजे तरफ़ खां जंहिंमें मूं ते इल्ज़ाम बि न लॻे पर उहो नेचुरल लॻे, बियॉन्ड माई रीच हुजे, बियॉन्ड माई जेको आहे सो पावर हुजे। त लॉयर्स जॾहिं वेहंदा त तव्हां सम्झो था त एडिशनल डायरेक्टर 20 ग्रेड जो एडिशनल डायरेक्टर वेही जेको आहे इहे मल्टी जुरिस्डिक्शनल जेको इन्वेस्टिगेशन्स करे सघंदा। साहब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जीअं तव्हां चओ था इंतिहाई विद ड्यू रिस्पेक्ट एंड ऑल दैट, असगर खान केस जे अंदरि उन वक़्तु जो DG IS कोर्ट जे अंदरि आयो ऐं हुन चयो
मञी हेतिरा पैसा हिन खे ॾिनमि, हा, हेतिरा मञी। पैसा हिन खे ॾिनमि, Yes. हेतिरा पैसा हिन खे ॾिनमि। छा थियो पोइ? उहो पाण जेको एतिराफ़ कई त मां पाकिस्तान जे सिस्टम जे अंदरि हिकिड़ो एफिडेविट फाइल कयो अथई। यस, उन खे बि असां कुझु न चयोसीं पोइ ऐं उन जन माण्हुनि जे लाइ चयो। उन वक़्तु जे प्रेसिडेंट इसाक खां वठी, उन वक़्तु जे आर्मी चीफ असलम बेग खां वठी, उन वक़्तु जो पंहिंजो मौजूदा प्राइम मिनिस्टर वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे उहो बि उन में हुयो ऐं ॿिया सभु। उन ते कुझु कोन थियो। मां जेका गुज़ारिश कई, वरी असां ॾिठोसीं त 90 जो ॾहाको हुयो, इहा करप्शन जा केस, ज़रदारी हेतिरा साल जेल में, फलाणो हेतिरा साल हुन में, फलाणो हुन में, उहे सभई साफ़ आहिनि, कंहिंखे कुझु न आहे। 13 सालनि में हिकिड़ो केस साबित न थी सघियो आहे ज़रदारी वरी साहिब जेको आहे असां ॾिठोसीं त ॿिया से केस हुननि ते पिया थियनि। वरी मुशरफ आयो, नवाज़ शरीफ़ वारनि ते हेतिरा केस थिया, ट्रायल पंहिंजो वञो हुनखे सज़ा अची, कन्विक्शन थी वई। वरी ॿाहिरां जहाज़ आयो, उहा कन्विक्शन उते पई हुई, आहे शइ पई, हल बाबा तव्हांखे छॾियोसीं यार। कालिया ऐं खानानी वारो जेको केस आहे, हिते उहो एक्विटल थी वियो, ख़तमु थी वियो। अमेरिका में उहो जेल में पियो अथव। यस एग्ज़ैक्ट वारो केस हिते ख़तमु थी वियो। यस ठीकु, उते अमेरिका में जेल में पियो अथव। Yes. उमेर साईं ॻाल्हि इहा आहे त जेका मां शुरू में गुज़ारिश कई त तव्हां छा कंदासीं? ॾिसो न, मां त तव्हांखां सवाल इहो थो मां इहो ई पुछां। त तव्हांखे शुरू में चयुमि त जॾहिं तव्हां सिस्टम खे ठीकु करण ई नथा चाहियो, तव्हां सम्झो था त ABCD खे असां जेको आहे सो घर मोकिले हटाए सीन तां असां त पंहिंजो कमु करे छॾियोसीं ऐं असां वॾो पंहिंजो कानून ऐं आइन जी पासदारी करे छॾीसीं। पर उहा सिस्टम त ठीकु कयो न, सिस्टम त उहो ई आहे। इहो ई त मां चवां थो। ठीकु आहे न, भला तव्हां मूंखे ॿुधायो त ईअं त मुमकिन कोन्हे न त हर पॉलिटिशियन करप्ट हुजे, पर ईअं छो आहे त हर पॉलिटिशियन तक़रीबन करप्शन थो करे? छाकाणि त सिस्टम अहिड़ो ठहियो पियो आहे जो या चरियो हूंदो, या अंधो हूंदो, या को मेंटली को प्रॉब्लम हूंदुसि जो करप्शन न कंदो। जॾहिं तव्हां वटि तव्हांखे 20-30 करोड़ रुपया था मिलनि डेवलपमेंट जे मद में, हाणे जॾहिं इलेक्शन आई आहे न वेझो, हाणे ॾिसजो तव्हां हर MNA MPA खे जेको आहे सो करोड़ रुपया मिलंदा। ऐं उहो तव्हां ॾिसजो, लास्ट टाइम यादि अथव तव्हांखे जेको मटियारीअ में ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते 10-10, 15-15 करोड़ रुपया लास्ट ॾींहंनि में जेको इलेक्शन जे इशू थी विया, जेको महीने में 11 करोड़ ख़र्च थी विया, ठठे में जेको आहे हिकिड़े 2 महीननि में घणा 15 करोड़ ख़र्च थी विया। अवैध साहब वेठो ठठे यस, जो किंग थियो। हाणे हुन खां पोइ छा थियो? उहे पैसा हुननि खे मिलिया त भई तव्हां इलेक्शन खटो। हाणे असांजा टैक्स पेयर जा पैसा जॾहिं तव्हां माण्हू उहे इहे ई असांजा भूतार जेके आहिनि, उहे असांजे पैसनि ते इलेक्शन खटे वरी अची वेहनि था। तव्हां सिस्टम खे ठीकु करण जी ॻाल्हि ई कोन था कयो। जेसि ताईं सिस्टम ठीकु न थींदो तव्हां 10 पनामा केस कयो, छाकाणि त 184(3) तव्हां चओ था न त इन्हनि मां ई को रस्ता निकिरंदा आहिनि न सिस्टम खे सही ठीकु ॻाल्हि करण जा। ॿुधो, मां तव्हां चयो बिस्मार्क चयो आहे न त जेके मेजर क्वेश्चन्स इन लाइफ जेके पर हिकिड़ी हिस्ट्री ॻाल्हि जा, ॿुधायो, ही ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई। हिननि जेको पंहिंजो असां जज साहिबान जेको फ़ैसिले जे शुरू में जेको पंहिंजो हुनजो फ्रेंच नॉवल जो जेको ज़िक्र कयो आहे त भई जेको हर ग्लोरी जे पोयां जेको आहे क्राइम हूंदो आहे, बियॉन्ड एवरी फॉर्चून देयर इज अ क्राइम। क्राइम, त ही कहिड़ी फॉर्चून? नवाज़ शरीफ़ जी फॉर्चून जे पोयां क्राइम पिया ॻोल्हनि। ॻाल्हि इहा आहे, तव्हां ईअं छो था लिखो? साबित कयो न पोइ, इहो त न पोइ साबित कयो न। इहो जेकॾहिं चवणु भला छा बिल गेट जे पुठियां जेको करप्शन आहे, छा ज़ुकरबर्ग जे पुठियां करप्शन आहे, छा उहो जेको ॿियो आहे छा त नालो जंहिं चैरिटी करे छॾी आहे बिल गेट सां गॾु मिली, जेको दुनिया जो 2nd या 3rd नंबर ते जेको रिचेस्ट मैन आहे, उहो करप्ट आहे छा? ही जेको एंटरप्रेन्योर क्लास आहे, जेके उस्ताद साहब बहरहाल प्रोग्राम टाइम जो .com मिलियनर्स जेके आहिनि, इहे सभु करप्ट आहिनि छा? टाइम पूरो थियो थियो प्रोग्राम जो। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, यकीनी तौर ते जेको फ़ैसिलो जेको आहे उनजा क़ानूनी ऐं सियासी पहलू जेके बि हुजनि, पर आवाम जूं जेके तवक़ुआत हुयूं शायदि उहे पूरियूं थींदे नज़र नथियूं अचनि। तोड़े जो जीअं प्रोग्राम जे शुरू में असां ॻाल्हायोसीं त PTI जेका पिटिशनर हुई ऐं जेका नून लीग जेका रेस्पोंडेंट हुई, उन ॿिन्ही अॼु मिठायूं विरायूं आहिनि, पर माण्हुनि खे जेको आहे उन हवाले सां कुझु बि नथो मिले। बराबरि प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ खे इजाज़त ॾींदा।